खानपुर महर में यूरिया भाण जी हथरादू खोट तोड़े ब्लैक मार्केटिंग खत्म न थी अॻियां आहे। मुख्य डीलर पंहिंजा दुकान बंद करे खुफ़िया हंधनि ते मनपसंद माण्हुनि खे भाण ब्लैक ते विकिरो करण लॻा आहिनि। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणु आहे त भाण जी हथरादू खोट तोड़े ब्लैक मार्केटिंग बंद न थी सघी आहे। डीलरनि जा दुकान बंद हुजण करे आबादगार भाण जी ॿोली लाइ परेशानी जो शिकार थी विया आहिनि। उन्हनि चयो त भाण मुख्य डीलरनि सिनल कुमार, औरन कुमार ऐं संदीप कुमार पंहिंजा दुकान बंद करे छॾिया आहिनि, जंहिं करे आबादगार भाण वठण लाइ परेशान आहिनि। संदनि चवणो त भाण जा डीलर हिक पंहिंजे होड ते क़ाइम आहिनि, खुफ़िया हंधनि ते भाण विकिरो करे रहिया आहिनि, पर ग़रीब हारीअ खे हिक ॿोरी बि नथी मिली सघे। भाण ब्लैक ते 500 खां 700 रुपया महांगो मिली रहियो आहे, पर इहो बि मनपसंद माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। आबादगारनि चयो त एसी तोड़े मुख़्तियारकार डीलरनि सां मिलियल आहिनि, तंहिं करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वञे। आबादगारनि मुतालबो कयो त फौरी तौर ते मुनाफ़िक़खोर डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे भाण जी हथरादू खोट ख़त्म कई वञे।